अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी असन जी लतीफ़ सुर कामोद जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। कामोद संस्कृत जे लफ़्ज़ कामोदा जो बिगड़ियल रूप आहे, जंहिंजो मतिलबु आहे काम या प्रेम महिम। कामोदा दीपक जे 5 ज़ालनि मां हिकु आहे ऐं संपूर्ण रागिणी आहे ऐं 2 पहरनि जो गाइबी आहे। हिन सुर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नूरी ऐं ॼाम तमाची जो ज़िक्र कयो आहे। नूरी ऐं ॼाम तमाचीअ जे इश्किया दास्तान खे ॻायो आहे। नूरी ऐं ॼाम तमाचीअ जे इश्किया दास्तान सां गॾोगॾु कई रूहानी, समाजी, इनक़िलाबी ऐं सक़ाफ़ती राज़ सम्झाया आहिनि। हिन सुर में वसुल जे मीठाज जी वाई आहे। जीअं त नूरी ऐं ॼाम तमाची जो मेलाप थियो हो, इन जे करे घणो करे हिन सुर में वसुल खे यानी मेलाप खे ई ॻायो वियो आहे। हिन सुर में शाह साईं असांखे नूरी ॼाम तमाचीअ जे लोक दास्तान मुताबिक़ कुझु हीअ ॼाण ॾिनी आहे त ॼाम तमाची समो सरदार आहे ऐं नूरी गंदरे ज़ात जी मुहाणी आहे। मुहाणनि जो हिकिड़ो पाड़ो आहे गंदरो। नूरी उहा गंदरी आहे। समय उहे सेण कया आहिनि, उन्हनि सां माइटी कई आहे जंहिंजा माल मॾियूं कुझु बि न आहिनि ऐं हॾ हिना जंहिंखे खिखीअ हाणियूं खारियूं आहिनि ऐं छछीअ हाणा छज। जंहिंजे पांद सां पांद लॻे त हूंद लॼ अचे, अहिड़े बादशाह जो उन्हनि जी पांद सां पांद लॻण में आम बादशाह त छा आम वॾे माण्हू खे बि लॼ ईंदी हुई, पर हिन समय सरदार उन्हनि सां संग कयो। उन्हनि जे यानी मुहाणनि जे गंदरनि जे गोॾ में गंद आहिनि ऐं पोशाक पाबोड़ा ऐं गोॾ में गंद अथनि। ॼाम साणनि सहिज थो करे ऐं नंढियुनि वॾियुनि गंदरनि जी संदसि माड़ीअ मथे धूम पेई पवे ऐं नूरीअ जे मन में न गीरब आहे न गाह। संदसि न्याज़ अजीब आहे ऐं सभिनी राणियुनि जी हुजत संदसि अॻियां भॼी पई आहे। हूअ हरगिज़ मुहाणी नथी ॾिसिजे। शाह साईं चए थो त ॼाम तमाची जे महल में हूअ राणियुनि में बि राणी थी लॻे, यानी सभिनी राणियुनि जी सरदार थी लॻे, सभिनी खां सूह में सरस थी लॻे ऐं तमाची मथसि मोरछल पियो हुयो। मोरछल यानी मोर जे खंभनि मां ठहियल विंजणो यानी हथ वारो पखो। ॼाम तमाची पाण संदसि नूरीअ जे मथां पियो हुयो ऐं सभिनी समिनि खे छॾे खेसि गाॾीअ में थो चाढ़े। जॾहिं सैर ते वञे थो त सभ खां पहिरियां नूरीअ खे गाॾी में चाढ़े सैर थो करे। अहिड़ियूं किंझर जायूं मर हुजनि जंहिंखे तमाचीअ जी तात आहे ऐं जंहिंजी तमाचीअ खे बि तात आहे। नूरीअ जी न्याज़ निवड़त ऐं ॼाम तमाचीअ सां मुखातिब थियण जो बयानु शाह साईं कुझु हिन लफ़्ज़नि में कयो आहे। तूं समो आऊं गंदरी मुंहुं में ऐबन जूए। तूं समो आऊं गंदरी मुंहुं में ऐबन जूए, पसी राणियुनि रूए मता मांगर बठिए। तूं समो आऊं गंदरी मुंहुं में ऐब अपार, पसी लीह लगार मता मांगर मटिए। तूं तमाची तड़ धणी आऊं मुहाणी मई, मूंखे डुहाग मंडे आऊं जा नाले सुयसि तुंहिंजे। तूं तमाची तड़ धणी आऊं गंदरी गरीब, तूं तमाची तड़ धणी आऊं गंदरी गरीब, तोसीं ॼाम करीब के ॾन छॾाए ॾेज मूं। हिते चए थो त तूं तमाची तड़ धणी आऊं गंदरी गरीब,
तूं तमाची आहीं, तूं तड़ धणी आहीं, तूं पंहिंजे रियासत जो वाली आहीं, सरदार आहीं, ऐं आउं हिकिड़ी ग़रीब गंदरी आहियां, मुहाणी आहियां। तोसीं ॼाम क़रीब के ॾन छॾाए ॾेज मूं, ए ॼाम आउं तोसां क़रीब आहियां, तुंहिंजे वेझो आहियां, तुंहिंजी घरवारी आहियां। इन कुरपत हुजण जे नाते, वेझड़ाई जे नाते मुंहिंजा जेके माइट आहिनि उन्हनि जा तूं जेके ॾन आहिनि, जेके ढल आहिनि, जेके टेक्सूं आहिनि, तूं उहे मूंखे छॾाए ॾे, उहे माफ़ कराए ॾे। ऐं चवनि था त ॼाम तमाची किंझर जे आसपास या किंझर में जेके बि मुहाणा मच्छी जो कारोबार कंदा हुआ, ॼाम तमाची नूरीअ जी दरख़्वास्त कई, उन्हनि सभिनी तां ढल माफ़ करे छॾी। नूरीअ जी निवड़त ऐं वरी हिते पंहिंजनि सां सचाई खे ॾिसूं त कीअं न पंहिंजे न्याज़ निवड़त सां महल में दाख़िल थिए थी, राणी बणिजे थी, ऐं वरी पंहिंजनि मारुनि खे बि नथी विसारे, पंहिंजे मारू माण्हुनि खां, ग़रीब मुहाणनि खां कीअं ढल माफ़ कराए छॾी। शाह साईं चए थो त जॾहिं नूरीअ जो ॼाम तमाची सां संग थियो त उहे जेके कारियूं कोझियूं मुहाणियूं जिन खे हथ में खखीअ जूं खारियूं, उहे ॼाम तमाची सां ईअं रली मिली वयूं जो उन्हनि खखी हाणनि खारियुनि सां गॾोगॾु उहे जन जे गोॾ में गंद, उहे बि उन्हनि जी बि माड़ी ॾांहुं बादशाह जे महल ॾांहुं अच वञ लॻी। फरमाए थो त कारियूं कोझियूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं, वठी वेठियूं वाट ते खखीअ जूं खारियूं, उन्हनि जूं आरियूं समेरीअ केर सहे, गंद जिन जे गोॾ में पाबोड़ा पोशाक, उन्हनि जी ओताक राजा रीझी आयो। जिन जे गोॾ में गंद आहे, जिन जो पोशाक ई पाबोड़ा आहिनि, राजा रीझी उन्हनि जे ओताक ते आयो। कीअं आयो? नूरीअ जे सदके आयो, नूरीअ जो हुस्न पसी आयो। थिया तमाचीअ ॼाम सी मुहाणा महरूम, याने मुहाणा जेके महरूम मां हिते मुराद आहे, उन जा मुहरम थिया, उन जा वेझा थी विया। नंढीअ वॾीअ गंदरीअ मथे माड़ीअ धुन, जे किंझर जे रूम सभु इनामी थिया, जे किंझर जे रूम से सभु इनामी थिया। नूरीअ जे करे सभु इनामी थिया, सभिनी जी माड़ीअ मथे धूम। वरी जॾहिं नूरी महल में वई त शाह साईं उते चए थो त नूरी जॾहिं महल में वई त उते को कमकार न कंदी हुई, न वढे न विकिणे न मारे न धारे। खारो विधाई खूह में निरतों निहारे, साई पर पारे जा घर समेजे सपिजे। न वढे न विकिणे न खणे में खारे, उहिज सुहिज साहिमियूं धुरियां न धारे, साई पर पारे जा घर समेजे सपिजे। यानी हू जॾहिं राणी थी वई त हू न मच्छी मारे, न वढे न विकिणे, न को कमकार करे, हुनखे हिकु जाइ ते वेठे सभु कुझु मिलियो थिए। जेका समय जे घर में सपिजे, यानी जेको बि खाधो तयारु थिए उहो ई उनखे तयारु थी मिलियो, छो त राणी बणिजी चुकी। शाह साईं हिन सुर में नूरीअ जे न्याज़ निवड़त हुस्न जी तारीफ़ थो करे ऐं इहो ॿुधाए थो त नूरीअ कहिड़े नाज़नि सां, कहिड़े अंदाज़नि सां ॼाम तमाचीअ खे मुतासिर कयो, जो ॼाम तमाची मुतासिर थी हुनजे इश्क में गिरफ़्तार थी आख़िरकार नूरीअ सां शादी कई। शाह साईं चए थो त पाबोड़ो पेश कयो नओ नूरीअ नेई, पाबोड़ो पेश कयो नओ नूरीअ नेई,
हाज़िर हुयूं हकियूं समियूं सभे, नवाज़े नेई गाॾीअ चढ़ी गंदरी। मुहाणीअ जे मन में न गीरप न गाह, नेणनि सी नाज़ करे रिझायाई राव, समो सभिन मुलाव हेरियाई हिरफत सी। नूरीअ जे नियाज़ जो अजब अजल होए, नूरीअ जे नियाज़ जो अजब अजल होए, समो सिर सभिन में मोर्छो सोए। अचियो उभे पोइ हुजत भॻी राणीअ, हथें पेरें आर खणे मोहन मोहाणी। जीअं सॻो विच सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी, असुल हुई उनखे अहल जामाणी, समय सुञाणी। ॿीड़ो ॿध सुबाह तहिड़ो कींझर कीन ॿियो, जहिड़ी सूंहं संध्यास। तहिड़ो कींझर में कीन ॿियो जहिड़ी सूंहं संध्यास। मॾ म्याणियूं मकुड़ा मिड़ई माफ़ थिया, मोरछल मथास मोरछल मथांस उभो तमाचीअ ते। खूह समियूं ॿन सूमरियूं, खूह समियूं ॿन सूमरियूं, जे अचनि ऊंचीअ ॻाट। वरसे कींझर ॼायूं जिन तमाचीअ जी तात, राणियुनि मुलां रात माणिक में पिरायो। वरी कुझु बैतनि में जॾहिं ॼाम तमाची नूरीअ सां गॾु कींझर जो सैर थो करे, ॿेड़ीअ ते हले थो, कींझर खे घुमे थो, त उनजी मंज़र कशी छा साईं कुझु हिन तरह कई आहे। सिर सलाबत सुतरी मरकण तूम मरे, आहीअं ठार अखियुनि जो वटां मूम वञे, तमाची तॻे को ॾींहुं कींझर कंदी। हेठि जर मथे मञर पासे में वणरा, हेठि पाणी आहे मथे गुल आहिनि कई क़िस्मनि जा, वणनि जा, कंडीअ जा ऐं ॿियनि वणनि जा मञर आहिनि, गुल आहिनि, ऐं पासे में वणरा वणकारी आहे। अचे वञे विच में तमाची जी साह, उन जे विच में तमाची जी जेका साह आहे, ॿेड़ी आहे, उहा अचे वञे थी। उते सैर पिया कनि, घुमनि पिया। लॻे उतर वाह कींझर हिंदोरो थिए। जॾहिं उतर जी वाह थी लॻे त कींझर जो पाणी हिंदोरे वांगुरु छोलियूं थो खाए। हेठि जर मथे मञर पासे पिरी संदान, कोड़े काज सिधाऊं अण सिधो कोन रहे। हेठि जर मथे मञर कंधीअ कौर तरन, वरे वाहूं तन कींझर खतूरी थिए। चए थो त हेठि पाणी आहे मथे मञर आहे, याने वणनि में जेके गुल हूंदा आहिनि, जेको मेवो हूंदो आहे, कंधीअ कौर तरन पाणी जे पासे में कंवल जा जेके गुल आहिनि, जेके पन आहिनि, उहे तरन पिया। वरे वाहूं तन कींझर खथूरी थिए। जॾहिं वाहूंदे जी हवा बहंदी आहे, वाहूंदो बहार जे मौसम में जेका थधड़ी हीर घुरंदी आहे, ओलह या ॾखण जी, जॾहिं उहो छा साईं चए थो त वाहूंदा वरंदा आहिनि, तॾहिं कींझर जेको आहे खथूरी थी वेंदी आहे, खथूरीअ वांगुरु ख़ुशबू कंदी आहे। हिकिड़ी सुठी मौसम बहार जी मौसम, ॿियो कंवल जा गुल ऐं कंधीअ ते मञर गुल ॿूटा, हिकु उन्हनि जी ख़ुशबू, ॿियो मौसम दिलकश, ऐं टियों वरी तमाची नूरी सां गॾु उते सैर पियो करे। केॾी अजीब ऐं दिलि खे लुभाईंदड़ मंज़र कश कई आहे छा साईं। अॻिते छा साईं ॼाम तमाची जे इश्क जो, मोहबत जो अहवाल थो, त कीअं नूरीअ जे इश्क में ॼाम जहिड़ो बादशाह, सिंध जो वाली,
यार हथ में आहे ऐं हू मुहाणनि सां गॾु मच्छी पियो आहे। चए थो त समियूं करे सिंगार राव रिझाइण आहियूं, ॼाम हथ में ॼार ॼुले ॼुॿेरनि विच में, कोजो कामण में आहे अखियुनि में, तन तमाची ॼाम जो नाभू पायो में, इश्क ईअं करे जीअं ॼारो ॼाम कुल्हे थो। इश्क ईअं बि करे सघे थो जीअं ॼाम जहिड़ो वक़्त जो बादशाह ॼारो कुल्हे थी करे। इहे सभु इश्क जा कम आहिनि। जॾहिं ॼाम जो ॼाम तमाची जो नूरीअ सां इश्क थी वञे थो, उन इश्क बाद छा साईं चए थो त हू नूरीअ खे कीअं थो नवाज़े। फरमाए थो त ॼामा अॻे जे जायूं तन जी निर्त नूरीअ खे न, न मनहन न मारकी न वञनि कंहिं विहान, से किंजर कंदियूं कान जन तमाची तकियो, नूरीअ जे नवाज़ियो थियो तमाची ते, गाॾीअ चाढ़ी गंदरी माण्हू कयो में, किंजर चवंदा के त सच सभाई ॻाल्हि। दोस्तो, ही त हुयो सुरकामोद जो इश्किया रंग। छो त कामोद यानी कामोदा जी माना ई आहे प्रेम, प्यार जी ॻाल्हि, इश्क जी ॻाल्हि, मोहबत जी ॻाल्हि, प्रीत जी ॻाल्हि। ऐं हिन में छा सां नूरी ऐं ॼाम तमाची जे इश्क खे ई फोकस कयो आहे त उहे कीअं मिलिया, कीअं ॼाम नूरीअ खां मुतासिर थियो, ऐं कीअं नूरी जो हुस्न कीअं हो, नूरी जी न्याज़ निवड़त कीअं हुई। दोस्तों, हिन सुर में इश्क मोहबत खां सवाइ रूहानी रंग बि आहे, उहो बि मोहबत जे ज़मरे में ई अचे थो। छा साईं फरमाए थो त न कंहिं ॼाओ ॼाम खे न को ॼाम विया, न ॼाम तमाचीअ कंहिंखे ॼणियो आहे न खेसि कंहिं ॼणियो, नई ॼाम खे ॼणियो नई ॼाम तमाची कंहिंखे ॼणियो आहे। दोस्तो, ही त सिधी साईं धणी ताला जी साराह आहे, धणी ताला जी वाखाण, धणी ताला जी हिकिड़ा ई बयानु कई वई आहे। अॻिते फरमाए थो त नंढीअ वॾीअ गंदरीअ सभिनि आश थिया, हू सभिनी नंढनि तोड़े वॾनि मुहाणनि जो अज़ीज़ आहे। हाणे हिते मुहाणनि मां मुराद आहे इंसान। इंसान रुतबे में नंढो हुजे चाहे वॾो हुजे, अमीर चाहे हुजे चाहे ग़रीब हुजे, बादशाह हुजे चाहे रियाया हुजे, वली हुजे या गुनहगार हुजे, जहिड़ो बि इंसान हुजे, हू सभिनी जो अज़ीज़ आहे, सभिनी जो पालणहार आहे, सभिनी जो ख़लकींदड़ आहे। लम यलिद वलम यूलद, लम यलिद वलम यूलद, इहो निजाबत न्या, न कंहिं ॼणियोसि न कंहिंखे ॼणियाई। हिते सूरह इख़लास जी आयत पेश कई वई आहे। उहो ई संदसि जेको शराफ़त जो इंसाफ़ जो उहियाम आहे। किबिर किबरिया तख़्त तमाची ॼाम जो, ॼाम तमाचीअ जो तख़्त वॾे शान ऐं मान वारो आहे। दोस्तो, ही ॼाम तमाची धणी ताला पाण आहे, जंहिंजो हिन पूरी दुनिया ते पूरी काइनात ते हुकुमरानी आहे। उनजो ही जेका हुकुमरानी आहे, उनजो जेको तख़्त आहे वॾो शान ऐं मान वारो आहे। वरी अॻिते हली छा साईं चए थो त पखा पखारियो ॼाम तमाची आयो, पंहिंजा नजरा उजारियो ॼाम तमाची पधारियो आहे, हिन दुनिया में अची चुको आहे। दोस्तो, हिते सिधी साईं असांजी प्यारे नबी, सभिनी नबियुनि जे सरदार आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ॻाल्हि थियल आहे। चए थो त गूंदर लाहियो गंदरियूं आतण उजारियो, ए मुहाणियूं, ए इंसानो, पंहिंजा ग़म परे करियो ऐं आतण उजरा करियो।
कींझर बरारियो समय साम बख़्श। कींझर बेउणो थियो हिन दुनिया जा माण्हू बेफ़िक्र थी विया। समय सभिनी खे पनाह बख़्शी आहे, साम बख़्शी आहे। समोया में धणी ताला हिन दुनिया ते आख़िरी नबी मोकिलियो आहे ऐं उहो हिन दुनिया में हिदायत खणी ईंदो, इंसाफ़ खणी ईंदो। तॾहिं ई माण्हू बेउणा थिया। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परवलूं, सम्झूं ऐं हिक ॿिए खे सम्झायूं ऐं शाह साईं जे बैतनि में सुहिणा सुखनि ऐं सचा मोती चूंडियूं ऐं उन्हनि मां के सबक़ आमोज़ ॻाल्हियूं कढी पंहिंजे समाज माण्हुनि खे ॿुधायूं त शाह साईं असांखे कहिड़ो सबक़ पियो ऐं पंहिंजे समाज खे सिधे रस्ते ते आणूं, तरक़ी जे राह ते गामज़न करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। जिए लतीफ़, जिए लतीफ़, जिए लतीफ़।